अमेज़न जे खतरनाक जंगलात का 1492 किलोमीटर दूर पाकिस्तान जे शहर कराची में गाड़ी निकिन सां शादी जो हिकिड़ो सुनहरी ख्वाब ॾिसी रहियोसि। तेसि ताईं हिकिड़ो किनो आवाज़ मुंहिंजे कननि में गूंजण लॻो ऐं मूंखे ईअं महसूसु थियो त ॼण मुंहिंजे कमरे में का आफ़त लही आई आहे। अखि खोलण सां ई मूंखे ख़बर पवंदी आहे त इहा आफ़त न बल्कि मुंहिंजो दोस्त शकील आहे, जेको मूंखे यादि ॾियारे रहियो हूंदो आहे त तोखे बुख लॻी आहे। इन शइ खे मद्देनज़र रखी करे आउं सोचण ते मजबूर थी वेंदो आहियां ऐं शकील खे चवंदो आहियां त हल ॿाहिरि हलूं। एजेंट शकील बि मूंखे ॾिसी करे चवंदो आहे त मूं वटि पैसो न आहे ऐं माज़ूर इशारनि में चवंदो आहे त तूं पैसा भरां पोइ तोखे ॾियां थो। अहिड़ी मनूस ॻाल्हि करण खां पोइ एजेंट शकील पंहिंजे सीक्रेट मशीन ते लॻी वेंदो आहे ऐं ॻाढ़े नांग खे पंहिंजी खाद खुराक खाइणु लॻंदो आहे। ऐं मूंखे अचानक सां यादि ईंदो आहे त जेको सीक्रेट मशीन मूं कयो उन जा फ्यूल जा पैसा मूंखे मिलिया हुआ ऐं नंगियुनि टंगुनि सां शकील खे हथु ॾेई मां उथारींदो आहियां ऐं चवंदो आहियां त हल सिंगर बर्गर खाई था अचूं। इहा सभु शइ ॾिसी करे मूंखे यादि ईंदो आहे त सीक्रेट मशीन लाइ करे असांखे पाणी जी ज़रूरत पइजी सघे थी। इन करे पाणी जूं 2 बोतलूं खणी करे असीं निकिरी पवंदा आहियूं मिशन ते। ऐं सॼी सूरत हाल खे मद्देनज़र रखी करे आउं शकील खे चवंदो आहियां त जल्दी जल्दी हल किथे कंहिंखे ख़बर न पइजी वञे। ऐं राति जी कारी ऊंदाही में असां ॿई निकिरी पवंदा आहियूं पंहिंजे सीक्रेट मशीन ज़िंगर ठूसण ते। पंहिंजो पाण खे अवल रखी करे आउं निकिरी पवंदो आहियां ॿिनि हथियारनि सां जहाज़ ते। दोस्तो पेवर जे सिरुनि ते हलण का नंढी ॻाल्हि न हूंदी, पर पंहिंजी जान ते खेॾे करे आउं मुसलसल अॻियां वधंदो रहंदो आहियां। दोस्तो सभिनि खां वधीक ख़तरनाक ॻाल्हि इहा हुई हिते त अहिड़े अवामी मक़ामात ते केॾी महिल बि किथां खां पोइ ॻाढ़ी नज़र असांखे लॻी सघे थी। जंहिं मां पैसनि ॾियण जी वारी ईंदी आहे त आउं ॾिसंदो आहियां त मूं वटि सिर्फ़ु 1000 रुपयो नोट हूंदो आहे ऐं शकील खां पुछा कंदो आहियां त छा तो वटि 20 रुपया खुला आहिनि। एज़ यूजुअल शकील त पहिरीं मूंखे मना कंदो आहे, छो जो असांजो सीक्रेट कोड इहो ई हूंदो आहे मना करणु। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में असांजी नज़र चाचे जी गंज ते पवंदी आहे जेका शकील जे मुस्तक़बिल खां वधीक चमकी रही हूंदी आहे। चाचो पंहिंजे सीक्रेट मशीन ते लॻी वेंदो आहे ऐं आस्ते आस्ते करे बोतलुनि खे भरणु लॻंदो आहे। शकील मूंखे सीक्रेट जे पंहिंजो पर्स ॾींदो आहे जंहिंमें क़ाइद आज़म जे फोटो वारा 2 नोट पियल हूंदा आहिनि। इहे 2 रुपया ॾेई करे असीं निकिरी पवंदा आहियूं कराची जे सुनसान गलियुनि में, जिथे असांजो मक़सदु हूंदो आहे त होटल फ़ारूक ते पुॼणु। उते जी रश खे मद्देनज़र रखी करे शकील सोचण ते मजबूर थी वेंदो आहे त इन मशीन खे सर अंजाम ॾियण लाइ करे कहिड़ी जॻह सही रहंदी। आउं बि अॻियां पोयां साॼे खाॿे पासे ॾिसण ते मजबूर थी वेंदो आहियां ऐं पोइ बि असांखे का जॻह कोन मिलंदी आहे। तक़रीबन 15 खां 20 मिंट जी जफ़ाकशी खां पोइ असांखे जॻह मिलंदी आहे ऐं शकील प्लेनिंग कंदो आहे त कहिड़ी शइ खाइणु खपे। हालांकि असां त पहिरीं सोचिया त असांखे ज़िंगर खाइणो आहे, पोइ बि आदत खां मजबूर। थोरी ई देरि में असांखे फ़ारूक जो एजेंट हिकिड़ो मिलंदो आहे जंहिंखे आउं सम्झाए रहियो हूंदो आहियां त डबल रोटी खे चीरे करे उन जे अंदरि ज़िंगर बूटी लॻाए करे खणी अचे ऐं हू बि निकिरी पियो। तक़रीबन 15 मिंट छॾे करे हू बि हिकिड़ी फोम जी प्लेट में असांखे 2 ज़िंगर आणे ॾींदो आहे। बर्गर खे ॾिसी करे असांजी बुख जी शिदत में बि इज़ाफ़ो थी वेंदो आहे ऐं असीं चाहींदा आहियूं त जल्द अज़ जल्द इन खे खायूं, पर कुझु प्रोटोकॉल्स खे फॉलो करे असांखे पहिरीं पटाटा खाइणा पवंदा आहिनि। जीअं आउं पटाटे खे केचप मां ॿोड़ींदो आहियां त हू लाल थी वेंदो आहे ऐं जीअं आउं खाइणु लॻंदो आहियां त मूंखे कुझु महसूसु थींदो त हा हिननि में कुझु टेस्ट आहे। तकड़ि सां खाइण जे करे मूंखे थोरी घणी खंघि थी पवंदी आहे ऐं जल्दी जल्दी खुटाइण जी कोशिशि कंदो आहियां। तक़रीबन 10 खां 15 मिंट छॾे करे असां पंहिंजो मिशन कंप्लीट करे चुका हूंदा आहियूं ऐं निकिरण जी कोशिशि में हूंदा आहियूं। जीअं फ़ारूक होटल जो एजेंट असांखे ॾिसी न वठे, पर निकिरंदे निकिरंदे असांखे हीउ बदतमीज़ गस में मिली वेंदो आहे ऐं चवंदो आहे त पैसा ॾियो ऐं मजबूरन असांखे हुनखे पैसा ॾियणा पवंदा आहिनि। कहिड़ी दुनिया आहे, मतिलबु दुनिया एॾी ज़ालिम थी वई आहे जो खाधे या पैसा थी बचे। पैसा ॾियण खां पोइ मुंहिंजो मूड ॾाढो ख़राबु थी वेंदो आहे ऐं दिलि चवंदी आहे त शकील खे 2 ताड़ हणी कढां ऐं हिन हिंडसम चाचे खे ॾिसण खां पोइ मुंहिंजो मूड सही थी वेंदो आहे। मशीन सक्सेसफुल थियण खां पोइ आउं कुझु मिठो खाई रहियो हूंदो आहियां ऐं शकील चवंदो आहे त इन में मूंखे अधु ॾे ऐं मजबूरन साथी एजेंट खे मूंखे सोपारी ॾियणी पए थी। थोरी देरि में पेनुनि जो ई नंढड़ो सेल्समैन असां वटि अची वेंदो आहे ऐं चवंदो आहे त पेनूं तव्हां इस्तेमालु कयो। हिन नंढड़े खे केरु सम्झाए त अगरि असां पेनुनि जो सही इस्तेमालु करियूं आहे त अॼु की वॾी मंज़िल ते मौजूदु हुजूं आहे। तेसि ताईं फ़ारूक होटल जो एजेंट अची वेंदो आहे ऐं असांखे पंहिंजी बकाया ॾेई चवंदो हलण वारी करियो ऐं असां हुनखे 10 रुपये ट्रिप ॾींदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त तूं वञी सनम सोपारी खा ऐं हू असांखे जवाबु ॾींदो त उहा बि हाणे 70 रुपये थी वई आहे। इन सां ई असांजो मिशन 1 पूरो थियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो। लाइक शेयर एंड सब्सक्राइब।